सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। मंदिर में पुस्तक पुस्तक हूंदो जेको असांखे ज्ञान समझ बुद्धि अकुल सब कुछ किताब खोले करे ॾेई छॾियो जंहिंमें सभु चङियूं ॻाल्हियूं हूंदियूं कोई ग़लति चीज़ में हूंदी न हूंदी त ॿई चीज़ूं साम्हूं हूंदियूं ऐं जेको तूं चाहे असां मंदिर में वञूं उहो जीअं रामायण जो मिसाल आहे हिकिड़ो संत शहर खां ॿाहिरि पए वियो वेंदे अॻे रवाज हूंदो शहरनि कंहिं ॻोठ खां ॿाहिरि वञिबो पतो हर को पंहिंजो कमु चई छॾिया वेंदो पिया त हे कमु कई अचाए ऐं उन्हनि खे बि हूंदो उन यादगिरी तौरु पोइ जेको पंहिंजो कपिड़ो हूंदो जेको कमु चवंदो हुनखे हिकु हिकु ॻंढ ॿधंदा वेंदा उते भई जंहिंजो जो कमु पूरो थींदो वेंदो हिकु हिकु ॻंढ खोलींदा वेंदा पोइ यादि करे चइबो सभई ॻंढा खोलिया था सभई कमु पूरा कयूं ईंदा सो हिकिड़ो वियो पए तो हिकिड़े घर वारनि जो सभु वेंदो पिया सो मुंहिंजे लाइ हिकिड़ो आईनो वरिती अचाए घर में आईने जी ज़रूरत आहे उहो खई अचाए उन में ॻंढ ॿधी छॾी मोती आयो त सभिनी खे अची करे पंहिंजो सामान ॾिनई जेके जेके हुया जीअं आयो हिन खे बि पंहिंजी पैकेट ॾेई छॾिजे हे बि घर खणी वियो त आईनो ॾाढो सुठो वठी आयो भई चङो लॻे थो वॾो लॻे थो उते वञी खोले थो रामायण हुई हाणे जो चयोसीं असां आईनो वठी आयो आहे रामायण हाणे असां त छा कंदासीं उहे खोड़ मंदर में पयूं हूंदियूं हुई सो आयो संत ॾे चयोसीं आया जी घर तोखे छा चयो आईनो चयो आईनो वठी आया चए हा चए किथे ॾिनो मां हुजे चए हे त रामायण असां रामायण खे छा कंदासीं चए सॼो शहर घुमियुमि इन जहिड़ो आईनो मूंखे कोई ॾिसण में न आयो जंहिंमें जंहिंमें ॾिसण सां पतो पवे मां राम या रावण आहे सीता या शरोपण खाए इहा छड़ो इनमें पतो पियो बाक़ी बाक़ी कंहिंमें पतो न पियो ॾिसण खां पंहिंजो आईनो साम्हूं अचे ॾिसण खां बाद मां राम या रावण आहे सीता या शरोपण खाए मूंखे पंहिंजो पाण खे ॾिसण जो मौक़ो सिर्फ़ु इनमें मिले सो हक़ीक़त में मंदर असांखे तमीज़ कराईंदो आहे मंदर असांखे ॿुधाईंदो आहे त मां छा आहे मंदर असांखे ॿुधाईंदो आहे असांखे छा करिणो आहे छाकाणि इन खे असांखे मन जो द्वार आहे जेकॾहिं मन जो द्वार खोलणो आहे पंहिंजे जीवन खे ठाहिणो आहे त पोइ असांखे मन जो मालिक थी करे रहणो आहे मन जो नौकर थी करे न रहणो असांखे इहो यादि रखणु खपे मन मुंहिंजो आहे मां मन जो न आहियां बसि सिर्फ़ु इहा हिकिड़ी चीज असांखे यादि रखणु खपे अखि मुंहिंजी आहे पर मां अखि जो न आहियां मुंहुं मुंहिंजो आहे मां मुंहुं जो न आहियां जंहिं ॾींहुं असां पाण खे मालिक बनायोसीं असां इंसान मुंहिंजो महान बणिबासीं जंहिं ॾींहुं असां मन खे मालिक बनायोसीं उन ॾींहुं पर्ची असांजे खाते हूंदी पर पैसा को ॿियो खणी वेंदो असां इंसान मुंहिंजो हैवान थी वेंदासीं असां चऊं मन लोड़ींदो मन कुझु कोन लोड़ींदो असां पाण लोड़ींदासीं असां पंहिंजे नौकर खे पाण रखियो आहे उहो ॾिसां लोड़ींदो असांखे सभु कुझु पाण खे करिणो आहे जनम बि असां भोगींदासीं लोड़ी बि असां लोड़ींदासीं तकलीफ़ बि असांखे ईंदी मन खे छा थींदो